चंद्र नखे जो यार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो तव्हां सभु ठीकु आहियो? मां आहियां तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो। कीअं आहियो तव्हां सभु ठीकु हूंदो? यकीन उमेद कयां त तव्हां सभु ख़ुशि हूंदो, मज़े सां हूंदो। वंस अगेन तव्हां सभिनि खे गुज़िरियल ईद मुबारक। काफ़ी टाइम थी वियो आहे ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे काफ़ी टाइम खां पोइ मां जॾहिं पंहिंजे शो में आई आहियां ऐं मां तव्हां सभिनि खे इलाही मिस कयो। तव्हां सभिनी मूंखे केतिरो मिस कयो? प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था, मूंखे ॿुधायो प्रोग्राम में शामिल थियो। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी जल्दी कॉल खणो पंहिंजी ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। वंस अगेन तव्हां सभिनि खे मां ॿुधाईंदी हलां त असांजो हीउ शो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां जे लाइ हूंदो आहे, जीअं तव्हां सां असांजी खोड़ सारियूं कचेरियूं थी सघनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी सघनि, खोड़ सारी गुफ़्तगू थी सघनि। ऐं मां अक्सर त तव्हांखे ख़बर ई आहे त घणो करे मां फैमिलीज़ ते ई ॻाल्हाईंदी आहियां, घर वारनि जी ॻाल्हियुनि ते। तव्हां पंहिंजी बि घर वारनि जी ॻाल्हियूं मूंसां शेयर करे सघो था, जेके बि कचेरियूं हूंदियूं आहिनि। ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं सेंसिटिव शयूं असांजी ज़िंदगी में हलंदियूं रहंदियूं आहिनि, जिन शयुनि खे असां एडजस्ट न करे सघंदा आहियूं। पर जेको इंसानु चाहींदो आहे हर शइ उहा असांखे मिली नथी सघे, पर कुझु शयूं कुझु इंतज़ार खां पोइ, थोरे सब्र खां पोइ उहे मिली वेंदियूं आहिनि। पर उन में नेक नियती हुजणु इलाही ज़रूरी हूंदो आहे। त तव्हां कंहिं बि शइ खे हासिलु करण जी कोशिशि कयो था या उनखे पाइण जी कोशिशि कयो था, हाणे तव्हां डायरेक्ट तव्हांजो जेको सेंस आहे उहो मोहबत जी तरफ़ हली वेंदो त मां कंहिंसां मोहबत कयां थो या कयां थी, ऐं उनखे हासिलु करण जे लाइ मूंखे छा करणु घुरिजे। त उन में त वरी उनजो त वरी पंहिंजा ई इंसान जा हिकिड़ी पंहिंजे रिश्ते जी हिकिड़ी मज़बूती हूंदी आहे, हिकिड़ी पंहिंजो एतबार हूंदो आहे। ऐं तव्हां इहो ॾिसो त तव्हां पंहिंजे पार्टनर जे मथां केतिरो ट्रस्ट कयो था या उहो तव्हांजे मथां केतिरो ट्रस्ट करे थो। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधाईंदी हलां, मोहबत में कंहिंखे बि आज़माइणु न घुरिजे। मोहबत में जेकॾहिं तव्हां आज़माइशूं वठंदव कंहिंजी बि, त उन सां छा थींदो आहे, थोरी दिलि ख़राबु थी वेंदी आहे। इंसानु आहे भटकिजी वेंदो आहे पंहिंजे रस्ते खां, थोरो वर्गलाइजी वेंदो आहे। इन में छोकिरियूं हुजनि खणी छोकिरा हुजनि, ॿिन्हिनि खे अलाह साईं जॾहिं असांखे इंसानु ठाहियो आहे त इंसान खे पंहिंजी तारीफ़ पसंदि हूंदी आहे, त करणु न घुरिजे। पर जेकॾहिं कोई कंहिंजी उनजी तारीफ़ कंदो आहे त महिरबानी कंदो आहे, पर किथे न किथे उहो सोचींदो ज़रूरु आहे त यार वाक़ई में बि शायदि इहा मुंहिंजे अंदरि क्वालिटी या ख़ूबी आहे, इन जे करे अॻिले माण्हू मुंहिंजी तारीफ़ कई। ऐं जेकॾहिं सेम माण्हू उनजी ओड़ी तरीक़े सां तारीफ़ कंदो त हुनखे पंहिंजे मथां पोइ यकीन अची वेंदो आहे त इहा वाक़ई में इहा ॻाल्हि ट्रू आहे, त मूंखे उनजे अंदरि इहा शइ पसंदि अचे थी, त वाक़ई में इहा मुंहिंजे अंदरि हिकिड़ी ख़ूबी आहे। ख़ूबियूं अलाह साईं जी तरफ़ां असांखे तोहफ़ा मिलियल हूंदा आहिनि, इहे हिकिड़ी ख़ूबियूं हूंदियूं आहिनि ऐं असांखे हर वक़्तु अलाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे। केरु कचेरियूं इहा वरी पोइ असांजी ॻाल्हि वरी इलाही वॾी थी वेंदी। त मोहबत में हिकिड़ी त ॻाल्हि मां इहा चवंदसि त कंहिंखे बि आज़माइणु न घुरिजे, आज़माइशूं न वठणु घुरिजनि। यकीन ट्रस्ट सभिनीनि खां वॾो हूंदो आहे, अहम हूंदो आहे, ऐं असांखे उनजे मथां ई रहणु घुरिजे, यकीन रखणु घुरिजे। हर रिश्ते खे निभाइण जे लाइ यकीन ज़रूरी हूंदो आहे। शक वॾे में वॾे रिश्ते खे ख़राबु करे छॾींदो आहे। शक जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवंदी हलां त शक जेको हूंदो आहे न, असांजे दिमाग़ में इहा पहिरियां खां ई असांजे अंदरि इहे शयूं हूंदियूं आहिनि। पर इहा ख़ूबी जंहिं माण्हू जे अंदरि शक बिल्कुलु बि न आहे, तव्हांजे मथां भरपूर ट्रस्ट करे थो, त तव्हां उनजे ट्रस्ट खे, तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त तव्हां उनजे ट्रस्ट खे ओतिरो ई बरक़रार रखो, क़ाइमु दाइमु रखो, ऐं ॿई हिक ॿिए ते ओतिरो ई भरोसो रखी हलो। ऐं मुंहिंजी हिकिड़ी जेकी चॉइस आहे, तव्हां सभिनि खे ख़बर आहे, हिते मुंहिंजी सॼी टीम मूंखे बि ॾिसी रही आहे, त मुंहिंजी आदत बिल्कुलु फ्रैंक आहे। मुंहिंजी सभिनि सां सलाम दुआ ॾाढी सुठी रहंदी आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त कंहिंजी बि मुंहिंजे तरफ़ां इनफे कंहिंजी दिलि न ॾुखे। इवन एस ताईं मुंहिंजे असांजा जेके डायरेक्टर आहिनि अज़र सर, ॾाढा ज़बरदस्त, ॾाढा नाइस मैन, ऐं यकीन कयो मुंहिंजी ऐं उन्हनि जी केमिस्ट्री काफ़ी वक़्त खां असांजी इलाही एतिरी, असांजो दिमाग़ एतिरो मिलंदो आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे मुंहिंजे तरफ़ां त उन्हनि खे कोई शिकायत न हूंदी, पर मूंखे उन्हनि जे तरफ़ां बि कॾहिं बि कंहिंसां बि मूंखे कोई शिकायत न आहे। पर ॾाढो सुठो, ऐं मां चवंदसि मुंहिंजे लाइ, मुंहिंजे हिन शो जे लाइ मूंसां कमु था कनि त अज़र सर मुंहिंजे लाइ बेस्ट डायरेक्टर आहिनि। मे बि शायदि ॿियो कोई डायरेक्टर हुजे त मुंहिंजी एतिरी न थिए अंडरस्टैंडिंग, वरी मसइला इलाही ख़राबु थी वेंदा आहिनि। पर इहा मां चवंदी आहियां त अलाह जो शुक्र अदा कंदी आहियां त मूंखे जेके बि मुंहिंजी टीम मिलंदी आहे, हिते जेके बि मुंहिंजा कैमरामैन आहिनि ऐं काफ़ी ॾाढा ज़बरदस्त हिते छोकिरा कमु कंदा आहिनि, मूंसां उन्हनि जी ॾाढी सुठी सलाम दुआ ऐं ॾाढी सुठी उहे रिस्पेक्ट कंदा आहिनि। त मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे त मां उन्हनि जी इज़त कयां, उन्हनि जी रिस्पेक्ट कयां। त असांजो हिते ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत फैमिली वारो हिकिड़ो रिश्तो आहे ऐं ॾाढो मूंखे सुठो लॻंदो आहे। त मां वंस अगेन अज़र सर जो थैंक यू चवंदसि, ऐं मां शुक्रगुज़ार आहियां KTN वारनि जी ऐं असां पंहिंजे ऑनर जी, त मुंहिंजे शो जो डायरेक्टर अज़र सर आहिनि ऐं मुंहिंजे लाइ उहे बेस्ट आहिनि, मां इहो चवंदसि। एनीवे, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। प्रोग्राम में कॉल कयो, शामिल थी वञो। असांजो यूट्यूब ते पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां, तव्हां यूट्यूब ते वञो, KTN एंटरटेनमेंट जो तव्हां चैनल सर्च कयो, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ऐं उते जेके असांजा जेके वीडियो रखियल आहिनि, जेके मुंहिंजा वीडियो रखियल आहिनि,
असांजे शो जा, असांजे प्रोग्राम जा, द लेट नाइट शो जा। तव्हां हुन प्रोग्राम में शामिल थियो। अच्छा जी, हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, ओके, कॉल ड्रॉप थी वई आहे, को मसइलो न आहे। प्रोग्राम में कॉल कयो, शामिल थी वञो ऐं पंहिंजी कचेरियुनि जे बारे में बि ॿुधायो ऐं जेकी असांजूं माइरियूं, भेनरियूं, दोस्तियूं, सहेलियूं जेकी उन्हनि ईद जी तयारी कई ऐं ईद जे कपिड़नि में, उन्हनि जी ज्वैलरी में कीअं गुज़ारी उन्हनि पंहिंजी ईद ऐं घर में सभ खां वधीक ख़र्ची कंहिंजे खीसे मां निकिरी वई, उहो बि ॿुधायो। कंहिं केतिरा ईद जे दौरान कमाया, इहो बि मूंखे प्रोग्राम में कॉल करे ॿुधायो। ऐं मां जेकॾहिं तव्हां मुंहिंजो आंसर ॿुधणु था चाहियो, उहो मां तव्हांखे लास्ट में ॿुधाईंदसि त मुंहिंजो केतिरो नुक़सानु थियो आहे या मूंखे फ़ाइदो थियो आहे। त ॾाढी मज़ेदार इहा ॻाल्हि आहे। ऐं वधि खां वधि मां तव्हांखे ॿुधायां, मां तव्हांखे पहिरियां प्रोग्राम जी ईद अचण खां पहिरियां, रमज़ान अचण खां पहिरियां ई ॿुधाए छॾियो, ईद ते हर इंसान जो ख़र्चो डबल थी वेंदो आहे। पर सैलरी असांजी उहा ई हूंदी आहे त असांखे मैनेज करणु इलाही मुश्किल थी वेंदो आहे। पर कंहिं बि शइ खे, मुहबत वारी शइ में, कंहिं बि शइ में असां जॾहिं हथु विझंदा आहियूं त उहो डिस्ट्रीब्यूट शयूं थी वेंदियूं आहिनि ऐं उहे ॾाढे ई ज़बरदस्त तरीक़े सां असांजी ईद बि गुज़री वेंदी आहे, सभु शयूं थी वेंदियूं आहिनि। ॾिसो, वक़्तु गुज़री वेंदो आहे, पर तव्हांजी तरफ़ां कंहिंखे ॾिनल तकलीफ़ उहा हमेशह यादि रहंदी आहे। उहा तकलीफ़ जो उहो असर बि ख़तमु थी वेंदो आहे, पर उहो निशान हमेशह रहिजी वेंदो आहे। त या हिन जे तरफ़ां मूंखे इहा तकलीफ़ मिली हुई ऐं उहो इहो ई चवंदो आहे त चलो मां माफ़ु कयो, मां छॾे ॾिनी। पर कॾहिं न कॾहिं कंहिं बि ज़िंदगी जे मोड़ ते जॾहिं उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त असां इहो ई सोचींदा आहियूं त यार हुन माण्हू जे तरफ़ां मूंखे इहा ॻाल्हि लॻी आहे ऐं उहो माण्हू मूंखे हुन ॻाल्हि जी वजह सां यादि आहे। त कोशिशि कयो कंहिंजी बि दिलि आज़ारी न रहे ऐं न थिए ऐं प्यार मोहबत सां रहो। हिकिड़ी कॉल आहे प्रोग्राम में, कॉल शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, हेलो, तव्हांजी आवाज़ घटि थी अचे, प्लीज़ थोरो लाउड ॻाल्हाइजो। ओके, मुंहिंजी बि आवाज़ तव्हांखे घटि थी अचे, पर तव्हांजी आवाज़ मूंखे अचे थी। तव्हां ॻाल्हायो, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? जी, असां तव्हांजो प्रोग्राम अॼु फर्स्ट टाइम ॾिसूं पिया, माशाल्लाह तव्हां ॾाढा सुठा पिया लॻो। थैंक यू। तव्हांजे प्रोग्राम जो छा न त को सॉन्ग वग़ैरह या जी 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 जी, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। कस्टमर हैदराबाद खां ॻाल्हायां। अच्छा, हैदराबाद खां कॉल कई आहे, ठीकु आहे। मां तव्हांखे भली कार्ड थी कयां प्रोग्राम में। कुझु ॿुधाइणु पसंदि कंदो, कुझु ॿुधणु पसंदि कंदो? जी, मां पंहिंजी वाइफ खे गानो डेडिकेट कंदो। ओके दीदी, मां पंहिंजी वाइफ खे रोमांटिक को सॉन्ग हुजे, को सुठो सॉन्ग हुजे। ओके ओके ओके, ठीकु आहे, वॾी महिरबानी। तव्हांजी वाइफ प्रोग्राम ॾिसे थी? थैंक यू। ओके, ठीकु आहे ठीकु आहे। ख़ूबसूरत सॉन्ग, ख़ूबसूरत गानो असां तव्हांजी वाइफ खे ज़रूरु डेडिकेट कंदासीं। वंस अगेन थैंक यू सो मच प्रोग्राम में कॉल करण जे लाइ, शामिल थियण जे लाइ। ऐं फ्रेंड्स, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त प्रोग्राम में कॉल करे तव्हां पंहिंजे प्यारनि खे सॉन्ग डेडिकेट बि करे सघो था, गाना ॿुधी बि सघो था, गाना ॿुधाए बि सघो था, शेरो शाइरी बि करे सघो था। ऐं तव्हां कोई बि पंहिंजे कंहिं बि परदेस में तव्हांजो को महिमान हुजे, को दोस्त हुजे, कोई महबूब हुजे, उनखे असांजे प्रोग्राम में कॉल करे उनखे तव्हां पंहिंजे तरफ़ां कोई बि मैसेज बि ॾेई सघो था। असांजो ही ॾाढो ख़ूबसूरत शो हली रहियो आहे ऐं वंस अगेन हे KTN जो इलाही बहितरीनु, इलाही ख़ूबसूरत, मुंहिंजी नज़र में, छो जे कारण इहो प्रोग्राम मां थी कयां त ॾाढो ज़बरदस्त इहो शो वेंदो आहे। त तव्हां सभिनि खे मां इहो ई चवंदसि, प्रोग्राम में कॉल करे शामिल थियो ऐं पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे तरफ़ां ख़ूबसूरत सॉन्ग्स डेडिकेट कयो, गानो ॿुधाए बि सघो था। ऐं तव्हांखे इहो हिकिड़ो चांस बि आहे, जेकॾहिं तव्हांजी आवाज़ सुठी हूंदी, तव्हांजो गानो ॿुधण में असांखे सुठो लॻंदो, मे बी शायदि असां तव्हांखे चांस बि ॾेई सघूं था। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, आवाज़ अचे पई तव्हांखे? हलो जी, हेलो, ओके, आवाज़ असांखे नथी अचे। एनीवे, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे, कोशिशि कंदा रहो। ऐं जेको मां तव्हांखे ॿुधायां पई, असांजो जेको यूट्यूब ते KTN एंटरटेनमेंट जो असांजो चैनल आहे, तव्हां उते वञी उनखे लाइक ऐं सब्सक्राइब कयो। ऐं जेके असांजे प्रोग्राम जा, मुंहिंजे प्रोग्राम जा ख़ासि करे जेके वीडियोज़ हूंदा आहिनि, उनजे कमेंट्स में जेकॾहिं तव्हां पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो ऐं जेको बि तव्हांजो कमेंट्स आहे तव्हां उहो लिखंदव, त मुंहिंजी कोशिशि हूंदी इंशाल्लाह मां तव्हां सभिनि जा नाला बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदी रहंदसि। प्रोग्राम में शामिल थींदा रहो, गुफ़्तगू कंदा रहो, ॻाल्हियूं बि करे सघो था। ऐं ईद जी जेकी तयारियुनि जी मां ॻाल्हि कयां पई, जेकॾहिं कोई मूंखां पुछणु चाहे त हिन दफ़े थोरो डिफरेंट थी वियो, हर शइ सॼी चेंज थी वई। थियो कि जीअं त मूंखे मार्केट वञिणो हुयो
ऐं मुंहिंजी फैमिली में मुंहिंजी भेनरुनि खे कंहिंखे टाइम ॾियो, हर कोई अलॻि सभु पंहिंजी शॉपिंग में मसरूफ़ ऐं ॾींहं तमामु घटि बचिया हुया। त मां जेको आहे पंहिंजे नंढड़े जो हथु पकड़ियो, गाॾी में विहारियोमांसि, असां सभु निकिरी वियासीं, असां ॿई निकिरी वियासीं मॉल में ऐं असां पंहिंजी ठीकु ठाक शॉपिंग कई, सही वारा कपिड़ा वरिता ऐं शॉपिंग हिन दफ़े कुझु वधीक ई थी वई, छो जे कारण मां अकेली हुयसि ऐं मूंखे सम्झ में न पियो अचे, पर जेको बि सम्झ में पियो अचे खणंदा वियासीं ऐं असांजो VIP असांजो बिल आयो ऐं जॾहिं असां घर अची हिसाबु कयोसि त असांजो बजट ई बिल्कुलु आउट। मां चयो मूंखे त अञा ईदियूं बि विराइणियूं आहिनि, पर ॾाढो ज़बरदस्त वक़्तु वियो ऐं ॾाढियूं सुठियूं शयूं अची वियूं असां जूं ऐं ईद असांजी ॾाढी ज़बरदस्त सुठी रही फैमिली जे अंदरि। पहिरियों ॾींहुं असां घर में हूंदा आहियूं, ॿियो ॾींहुं जेको आहे असांजी ख़ाला, असांजा मामूं, उहे सभु असांजे घर ईंदा आहिनि, असां उन्हनि सां गॾु ईद मल्हाईंदा आहियूं ऐं टे ॾींहुं असां वरी पंहिंजे नानाणनि ॾे वेंदा आहियूं, असां उन्हनि सां गॾु पंहिंजी ईद मल्हाईंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां असांजा 3 ॾींहं ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं घुमण फिरण जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त ईद गुज़रण खां हफ़्ते खां पोइ असांजो जेकॾहिं को प्रोग्राम ठहे थो या काॾे अचण वञण जी का ॻाल्हि, कोई पिकनिक जो प्रोग्राम थिए थो त पोइ असां पिकनिक ते निकिरंदा आहियूं। हिकिड़ी कॉल आहे प्रोग्राम में, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे तव्हां? ओके हसनैन, तव्हांखे मां भली कार्ड थी कयां प्रोग्राम सियालकोट खां। ओके हसनैन, वंस अगेन वेलकम प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ वॾी महिरबानी। छा चवणु चाहींदो? हसनैन, प्रोग्राम में छा चवणु चाहींदो? महिरबानी। कोई गानो ॿुधणु पसंदि कंदव या ॿुधाईंदव? ओके, असांजो अंकल जेको आहे हिकिड़ो कल्ह उमिरि खां वापसि आयो आहे, बाक़ी तव्हां करे डेडिकेट कयूं था हिकिड़ो सॉन्ग। वाह वाह, सभ खां पहिरियों त हुनजी उमिरि खे हुनजो मुबारकूं हुजनि खोड़ सारियूं असांजे तरफ़ां ऐं सॉन्ग असां उन्हनि खे ज़रूरु डेडिकेट कंदासीं तव्हांजे तरफ़ां। ओके, तव्हां बि इहो ॿुधायो त आया भली करे आया अगरि ते दोस्त असांजा न हिकिड़ो सुठी सॉन्ग। जी जी जी, ओके ओके, ठीकु आहे, ख़ूबसूरत सॉन्ग असां उन्हनि खे ज़रूरु डेडिकेट कंदासीं। प्रोग्राम खे ॾिसंदा रहो ऐं एंड ताईं ज़रूरु ॾिसजो, प्रोग्राम में तव्हां ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो चिल करण वारा आहियो ऐं हलंदासीं हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जे तरफ़। वक़्तु थियो आहे सॉन्ग जो, हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। चाहे छॾे इहे वीचार, मिठड़ी मिठड़ी निंड। वेलकम बैक नाज़रीन, कीअं लॻो तव्हांखे ख़ूबसूरत ट्रैक? यकीनन तव्हां हिन सॉन्ग खे एंजॉय कयो, हिन सॉन्ग ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? ठीकु आहे, महिरबानी, तव्हांजी मां भली कार्ड थी कयां प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? जी जी, दोस्तनि जा नाला खणो। ओके ओके ओके, ठीक है, जी जी, ओके जी, ओके, ठीक है, ज़रूरु असां हिननि खे ख़ूबसूरत ट्रैक डेडिकेट कंदासीं। वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ, बाय। ओके फ्रेंड्स, दोस्तनि जी कॉल अची रही आहे, प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि ऐं जिन असांजे दोस्त असांखे कॉल कई प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ ऐं उन्हनि सां गॾु जेके उन्हनि जा दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे बि असां हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग डेडिकेट ज़रूरु कंदासीं। ऐं जॾहिं मां सॉन्ग जी लिंक ते वेंदसि त मां उन सभिनि जा नाला वंस अगेन खणी मां उन सभिनि खे चवंदसि तव्हांजे तरफ़ां, असांजे तरफ़ां तव्हांजे लाइ हिकु ख़ूबसूरत सॉन्ग आहे ऐं सॉन्ग खे एंजॉय कंदा रहो। अहिड़ी तरीक़े सां प्रोग्राम खे बि एंजॉय कयो। नंबर स्क्रीन ते आहे, प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ कॉल कयो ऐं शामिल थी वञो। तव्हां पंहिंजे प्यारनि जी ख़ूबसूरत आवाज़ में तव्हां उन्हनि खे कोई सॉन्ग डेडिकेट बि करे सघो था। तव्हां पाण बि प्रोग्राम में गानो ॻाए सघो था, शेरो शाइरी करे सघो था ऐं ख़ूबसूरत इहे इलाही मनाज़िर हूंदा आहिनि, यादगार यादूं जेके हूंदियूं आहिनि उहे इलाही ख़ासि, इलाही इम्पोर्टेंट्स हूंदियूं आहिनि। कहिड़ी बि क़िस्म जी कहिड़ी बि का यादि हुजे कंहिं इंसान जी, कंहिंजे दिलि में
त उहा इलाही ख़ासि रखिजे थी ऐं कुझु जेके इंसान हूंदा आहिनि उहे यादियुनि खे पंहिंजे अंदरि जेको न समाए छॾींदा आहिनि पर जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि कंहिं न कंहिं जॻह ते उहा ॻाल्हि यादि अची वेंदी आहे ऐं पोइ असां इलाही मिस कंदा आहियूं एनीवे वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक जो हलंदासीं ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम इट्स माझी माठी थी मंझधार वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ा तव्हांखे मां ॿीहर भली कार्तिक प्रोग्राम में केटीन जो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे द लेट नाइट शो ऐं लेट नाइट शो में तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो तव्हां सां गॾु हूंदी आहे 9 खां 10 बजे ताईं 9 खां 11 बजे ताईं असांजी खोड़ सारी कचेरियूं खोड़ सारी गुफ़्तगू खोड़ सारी खिल पोग बि हलंदी आहे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ तव्हां असांजे ॾिनल नंबर जेको स्क्रीन ते अची रहियो आहे उन ते कॉल करे सघो था प्रोग्राम में शामिल थी सघो था वंस अगेन मां पंहिंजे सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदी हलां जेके बि हिन वक़्तु असांखे जिथे जिथे ॾिसनि था अॼु असांजी कॉल लाइन में थोरी डिस्टर्बिंग आहे पर तव्हांजी जॾहिं कॉल लॻी थी वञे ऐं तव्हांजी थोरी आवाज़ मूंखे अचे थी मां तव्हांजी ॻाल्हि सॼी सम्झंदी आहियां सम्झा पई ऐं सॉन्ग बि तव्हांजी पसंदि जा मां तव्हांखे ज़रूरु डेडिकेट कंदसि ऐं ज़रूरु तव्हांखे उहो असां गाना ॿुधाईंदासीं गाननि जी हिकिड़ी पंहिंजी चॉइस हूंदी आहे पंहिंजी हिकिड़ी थिंक हूंदी आहे मां पहिरियां बि पंहिंजे प्रोग्राम में ॿुधाए चुकी आहियां त हर इंसान जा जेके सॉन्ग हूंदा आहिनि न उहे डिपेंड थियनि था तव्हांजे मूड ते तव्हांजो मूड हिन वक़्तु कहिड़ो आहे कीअं आहे तव्हां हैप्पी आहियो सैड आहियो रोमेंटिक आहियो त उन हिसाब सां असांखे सॉन्ग बि ओड़ा ई पसंदि ईंदा आहिनि त जेको जंहिंजी जीअं थिंक जहिड़ी हिन वक़्तु सोच हली रही आहे ओड़े हिसाब जे उहे माण्हू पंहिंजो सॉन्ग ॿुधाईंदा आहिनि त असांखे ई सॉन्ग ॿुधणो आहे असांखे ज़रूरु ॿुधाइजो कोशिशि हूंदी आहे त जेकी असां वटि सॉन्ग लाइनअप थियल हूंदा आहिनि उहे 1 बाय 1 मां हितां प्ले कराईंदी रहंदी आहियां पर मे बि कुझु गाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां वटि लाइनअप न आहिनि हूंदा पोइ मां उन्हनि खे इहो ई चवंदी आहियां त तव्हांखे मां नेक्स्ट वीक वरी उहे सॉन्ग पोइ मां वापसि उन में रखाईंदी आहियां पोइ नेक्स्ट वीक मां तव्हांखे पर उहो सॉन्ग जेके बि तव्हां फरमाइश कंदा आहियो मां हितां पंहिंजे प्लेटफॉर्म तां प्ले ज़रूरु कराईंदी आहियां ठीकु आहे वंस अगेन इहो मतां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयूं पिया असां हिकिड़ी भरोसे जी हिकिड़ी एतबार जी प्यार मोहब्बत जूं ॻाल्हियूं छो जो हे प्रोग्राम असांजो आहे इन्हनि शयुनि ते म्यूज़िक ते मस्ती ते मज़ाक ते ऐं मोहब्बत वारनि ते त इहा बि ॾाढी ख़ुशनसीबी हूंदी आहे पर हाणे घणो करे माण्हू इहो चवंदा आहिनि त इहा सची मोहब्बत हाणे मिले कोन थी के किथे न कंहिं न ॿिन्हिनि जी तरफ़ां मां कंहिं न कंहिं हिकिड़े माण्हू मां डॉज मिली वेंदी आहे त कोशिशि कयो सची मोहब्बत मिलण जी पर मिलण बि इलाही मुश्किल आहे मां इहो चवंदी आहियां हज़ारनि में कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे सची मोहब्बत मिलंदी आहे हिन वक़्तु कोई न कोई कंहिं न कंहिं सां ज़रूरु बुक आहे इहा बि मूंखे कंफर्म हूंदी आहे हिन वक़्तु कोई बि सिंगल न आहे किथे न किथे हिते काफ़ी सारा खिलनि था मुंहिंजा हिते दोस्त सिंगल हिते कोई बि न आहे सिंगल हुजण बि हिकिड़ी ख़ूबी आहे पर इहा हिकिड़ी वॾी हैरान कुन ॻाल्हि हूंदी आहे त एतिरो प्यारो एतिरो ख़ूबसूरत शख़्स हुजे ऐं उहो सिंगल हुजे इहो पॉसिबल न आहे त कंहिं न कंहिं सां हुनजी गुफ़्तगू हलंदी रहंदी आहे पर उन्हनि खे वरी उन मोहब्बत जो अहसासु न हूंदो आहे मां शुरू खां वठी जॾहिं मुंहिंजी थिंक रहंदी हुई त मां इहो ई चवंदी हुअसि त यार इहे सभु शयूं फज़ूल आहिनि फालतू आहिनि तव्हां हर भरू पंहिंजो टाइम वेस्ट था कयो ऐं मां ॾिसंदी आहियां मां 2-3 कुझु वीडियोज़ अहिड़ी ॾिसंदी आहियां असांजे हिकिड़े ऐप आहे उन में वीडियोज़ हलंदियूं रहंदियूं आहिनि असां उनजो नालो शामिलु नथा करे सघूं प्रोग्राम में त उन में हिकिड़ो ॾेखारींदा आहिनि माण्हू फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे ऐं हिकिड़ी पिन सां जेको आहे न भित में सुराग कंदो रहंदो आहे फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे उहो कंदे 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 भित में सॼो वॾो हॉल थी वेंदो आहे अहिड़ा बि हिकिड़ा फनी वीडियोज़ हूंदा आहिनि त मां सोचींदी आहियां लिटरली ईअं थींदो आहे हिकिड़ो ज़मीन ते सुतो पियो हूंदो आहे उहो ज़मीन खे खोटरे सॼो पाण ज़मीन में अंदरि हली वेंदो आहे मतिलबु ॻाल्हियुनि में उहा एतिरी मज़ेदारी एतिरी रोमेंटिक एतिरो मतिलबु हू गहराई में हली वेंदा आहिनि त उनखे ख़बर न पवंदी आहे ऐं लिटरली ईअं थींदो आहे पर इहा ॻाल्हि बि ट्रू आहे मोहब्बत आहे मोहब्बत में ख़बर न पवंदी आहे वक़्त जो टाइम जो ऐं काफ़ी वक़्तु गुज़री वञण खां पोइ ख़बर पवंदी आहे अच्छा सुबुह जा 5 थी विया आहिनि माण्हू जॾहिं 5 थी विया आहिनि त पोइ नमाज़ पढ़ी सुम्ही पओ इहा उहो नमाज़ आहे उहे 10 मिंट उन्हनि खे मुश्किल लॻंदा आहिनि पर जेको 1 बजे खां वठी सुबुह 5 बजे ताईं ॻाल्हाइनि था उहो उन्हनि जे लाइ उन्हनि खे ईज़ी लॻंदो आहे
एनीवे ये ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं मोहबत त शइ ई अहिड़ी आहे जेकॾहिं कोई कंहिंजे चकर में हिन में लॻी वञे न त पोइ तव्हां सम्झो उहो कंहिं कम जो ई न आहे। हो चवंदा आहिनि न असां जीए बराबरि आहियूं न असां मरे बराबरि आहियूं। उहो वक़्तु अहिड़ो गुज़रंदो आहे त मोहबत जो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे। एनीवे ईद जी जेकी असां ॻाल्हियूं करे रहिया हुआसीं प्रोग्राम खां पहिरियां शॉपिंग जे बारे में, त शॉपिंग असांजी ॾाढी मज़ेदार रही, ॾाढी सुठी रही। ऐं तव्हां कहिड़ी कहिड़ी शॉपिंग कई, तव्हांजी तयारियूं कीअं रहियूं, किथां तव्हां शॉपिंग कई ऐं छा छा शयूं वरितियूं। असांखे जेको हूंदो आहे 3 ॾींहंनि जूं 3 ड्रेस 3 शूज़ ऐं 3 जी ड्रेसिंग जा मैचिंग जा पर्स ऐं पोइ उन में भरियल ईदी। बिना ख़ाली पर्स त मूंखे बिल्कुलु बि पसंदि न आहे। ठीकु आहे, हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हेलो अस्सलाम वालेकुम। डाउनलोड करो और कोई भी मोबाइल नंबर लगाने पे पाओ 100% अस्सलाम वालेकुम। हेलो, आवाज़ अचे पियो तव्हांखे? ओके, कॉल ड्रॉप थी वई आहे, कोई मसइलो न आहे। मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो असांजी कॉल में थोरो मसइलो आहे त कॉल ड्रॉप थी वई। ॿीहर कॉल करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। जेके बि हिन वक़्तु असांजा दोस्त टीवी जे हुन तरफ़ असांखे ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि जी बि वॾी महिरबानी, प्रोग्राम खे ॾिसनि था, वॉच कनि था ऐं पसंदि कनि था, प्रोग्राम में शामिल थियण जी कोशिशि बि कनि था। परदेस जे माण्हुनि जे बारे में जेकॾहिं ॻाल्हायो वञे त परदेस में रहणु जेके असांजा हितां रोज़गार जे लाइ जेके असांजे हितां जा माण्हू ॿाहिरि मुल्कनि में वञनि था कमाइण जे लाइ, उहो बि इलाही मुश्किल वक़्तु हूंदो आहे इलाही। पर जेके उते सेट था थी वञनि, सेटल थी था वञनि, फाइनली उन्हनि खे उते माहौल में एडजस्ट था थी वञनि, त इहा ॾाढी मज़ेदारी हूंदी आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे। त उहो पंहिंजे फ्यूचर सेव करण जे लाइ, पंहिंजी फैमिली जो फ्यूचर सेव करण जे लाइ हितां खां ओॾे वञनि था। पर मुंहिंजी एडवाइस इहा ई हूंदी आहे त मूव करणु घुरिजे। ॾिसो, असांजा जेके पुराणा असांजा जेके वॾा आहिनि उहे चवंदा आहिनि त असां हिते ई पैदा थियासीं, हिते ई असांजी शादियूं थियूं, हिते ई असांजा ॿार थिया, हिते ई असांजी सॼी फैमिली आहे, त असां ख़तम बि हिते ई थींदासीं। ॾिसो, ज़िंदगी ठीकु आहे, उहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। असांजे पर ॾाॾनि जी इहा जाइ आहे, असां हिनखे सेल नथा करे सघूं, असां हितां निकिरी नथा सघूं। कोशिशि करण सां मूव थींदो आहे इंसानु। मां तव्हांखे हिकिड़ी पंहिंजी घर जी ॻाल्हि थी ॿुधायां। असां जॾहिं लाड़काणे में रहंदा हुआसीं, मुंहिंजी पैदाइश कराची जी आहे, मां पैदा कराची में थियसि। असां जेके बि भाउ भेण आहियूं, असां सभु पैदाइश असांजी कराची में, असांजा नानाणा कराची में ऐं असांजा ॾाॾाणा लाड़काणे में। असां जॾहिं हुते रहंदा हुआसीं, मुंहिंजी सॼी एजुकेशन लाड़काणे खां ई आहे। मैट्रिक ताईं मां उते पढ़ियमि, फस्ट ईयर इंटर ऐं अॻितां जी जेकी एजुकेशन मां कराची में मां पढ़ी आहे। ठीकु आहे, ऐं जेके बि वॾा वॾा कोर्सिस, पर असां ॻाल्हि पई कयूं मूव करण ते। जेकॾहिं असांजा वालदेन, असांजो फादर इहो ई सोचे आहे त यार असां लाड़काणे में मां पैदा थियसि, मां पंहिंजे अबू जी थिंग ॿुधायां थी, त मां उते ई पैदा थियसि, उते ई वॾो थियो, उते ई मुंहिंजी शादी थी, उते ई मुंहिंजा ॿार आहिनि सभु, त मां हितां मूव कीअं कयां? मूव करिणो पवंदो आहे पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ। असांजे फादर जी शुरू खां थिंक हुई अञा अॻिते निकिरण जी, मूव इन मूव। त ॾिसो, इहा ॻाल्हि हूंदी आहे घर जे वॾे माण्हू ते, त उहो चाहींदो त तॾहिं थींदो, न त न। पर ॿार जेके आहिनि उहे चाहिनि था अॻिते निकिरण जे लाइ, त उन्हनि खे चांस ॾियणु घुरिजे। मां मतिलबु की हिकिड़ो माण्हू, हिकिड़ी फैमिली पंहिंजे घर में छोकिरे खे ॿाहिरि निकिरण खां, आउट ऑफ कंट्री निकिरण खां ठुॾंदा आहिनि त यार मां पंहिंजे छोकिरे खे एॾो परे परदेसी माण्हू खे कीअं मोकिलियां, मां हिन जे बग़ैर कीअं रहंदमि, मां हिन जे बग़ैर कीअं खाईंदमि, मां हिनखे ॾिसंदमि कोन, मां रहंदमि कीअं, सभु कुझु थी वेंदो आहे। थोरी कोशिशि करणु ॾियणु घुरिजे। असां जॾहिं ॻोठु छॾियोसीं, लाड़काणो उन वक़्तु इलाही मतिलबु थोरो ॻोठ में ई हूंदो, हाणे त शहर थी वियो आहे। त उतां जॾहिं असां हिते आयासीं, असां मूव कयोसीं, बाक़ाइदा हर शइ उतां सॼी सेल करे, हर शइ ख़तमु करे असां कराची आयासीं, कराची में रहियासीं। शुरू जो ॾिसो, किथे बि तव्हां कहिड़ी बि जॻह ते जॾहिं तव्हां पंहिंजे शहर खे चेंज कयो था, पंहिंजे सॼे माहौल खे चेंज कयो था, 2, 3, 4 महीना 5 महीना मुश्किल लॻंदी आहे, पर तव्हां एडजस्ट थी वेंदा आहियो। असां बि फाइनली एडजस्ट थी वियासीं कराची में। जॾहिं कराची में एडजस्ट थियासीं, हाणे आउट ऑफ कंट्री जी स्टोरी मां तव्हांखे बाद में ॿुधाईंदसि हिकिड़ी कॉल खां पोइ। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? तव्हांजो नालो छा आहे? अमानुल्लाह, किथां कॉल कई आहे? गुलजार खलील पे सरांदी में। ओके अमानुल्लाह, मां तव्हांखे भली कार थी कयां प्रोग्राम द लेट नाइट शो में। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में, छा चवणु चाहींदो? तव्हांखे चवणु चाहींदासीं असांखे को सॉन्ग ॿुधाइजो। ओके, जलाल चांडे जो। जी ओके, ज़रूरु ॿुधाईंदसि, कोशिशि कंदसि। जेकॾहिं असांजी लिस्ट में सॉन्ग आहे मां ज़रूरु प्ले कराईंदसि।
कंहिंजे नाले कंदो गानो? जी नाले कंहिंजे कंदो सॉन्ग? तव्हां मूंखे कंफ्यूज करे छॾियो आहे। नालो नाले कंहिंजे कंदो, कंहिंखे डेडिकेट कंदो सॉन्ग? डेडिकेट मुंहिंजे बाबा साईं नूर मोहम्मद शानी आहे। जी जी जी। ॿियो मुंहिंजो भाउ अज़ीज़ुल्ला शानी आहे। ओके। जेके बि ॿुधनि पिया शानी बिरादर खे अस्सलाम वालेकुम अल्लाह जे तरफ़ां। ओके ठीकु आहे। ओके, जेके बि शहाणी ब्रदर्स आहिनि उन सभिनीनि खे हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग असां ज़रूरु डेडिकेट कंदासीं स्पेशली। ऐं अज़हर सर मां तव्हांखे बि चवां थी कोई ख़ूबसूरत सॉन्ग कढिजो असांजी शहाणी क़ौम जे लाइ, ताकी उन्हनि जी उहे बि इन सॉन्ग खे ॿुधनि ऐं एंजॉय कनि। ॾाढो ज़बरदस्त मुंहिंजे तरफ़ां असांजी टीम जे तरफ़ां हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग असां उन्हनि खे ज़रूरु डेडिकेट कंदासीं, ज़रूरु प्ले कराईंदासीं। एनीवे पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि खे कंटिन्यू कयां थी। जॾहिं असां हिते अची वियासीं कराची में 4-5 महीना साल गुज़री वियो ऐं सभु माशाल्लाह पंहिंजी जॉब ते लॻी वियासीं। हिते अचण खां पोइ मुंहिंजो फर्स्ट टारगेट हुयो कराची जे सुठे में सुठे कोचिंग में मूंखे एडमिशन वठिणो ऐं उतां मूंखे पंहिंजी इंग्लिश इम्प्रूव करणी आहे। देन इहो वर्क बि थियो। मां हिकिड़े 3 महीने जो कोर्स हो, हिकिड़ो 6 महीननि जो, कुझु वरी 8 महीननि जो हुयो, कुझु 2 महीननि में बि इंग्लिश सेखारनि पिया। मां चयो 2 महीननि में हाणे कोई इंग्लिश न सिखंदो आहे। असांजी जेकी तालीम आहे गवर्नमेंट स्कूल में असां पढ़िया आहियूं शुरू खां। मां चयो मां एतिरो जल्दी, ऐं मुंहिंजो उहो ई दिमाग़ अधु ख़ाली हूंदो आहे। मतिलबु मुंहिंजो जेको अधु दिमाग़ आहे न उहो त किताबनि में बंदि थी रखी छॾींदो हूंदो, अधु दिमाग़ में मां हलंदी हुयसि, त मुंहिंजे लाइ इलाही मुश्किल हूंदो हुयो। एनीवे असां उहे कोर्सिस बि कयासीं ऐं पोइ ॾाढी सुठी जॾहिं असांजी इंग्लिश वग़ैरह थी वई। अच्छा, ज़रूरी न आहे तव्हांखे इंग्लिश अचे, हे मुंहिंजो पंहिंजो शौक़ु हुयो, मुंहिंजो पंहिंजा गर्ड्स हुया। मूंखे लॻंदो हुयो त मुंहिंजी ज़रूरत आहे। बिना इंग्लिश सिखे बि दुनिया हलाइनि था माण्हू, ठीकु आहे। जॾहिं इहे असांजा कुझु कोर्स थिया त मां पंहिंजी फैमिली खे रिक्वेस्ट कयसि त मां आउट ऑफ कंट्री वेंदमि। हाणे हिते माण्हू सोचींदा आहिनि त यार असां हिते पंहिंजे छोकिरे खे अकेलो कोन था मोकिलियूं, छोकिरी खे अकेलो कीअं मोकिलियूं। पर माशाल्लाह मुंहिंजी फैमिली जो 110% मूंसां सपोर्ट, मुंहिंजी भेण सां, असांजे भाइरनि सां असांजा माशाल्लाह अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार आहियां। असांजा वालिदेन असांखे एतिरा प्यारा, एतिरा सुठा मिलिया आहिनि। सभिनी जा वालिदेन प्यारा हूंदा आहिनि। पर जॾहिं मुंहिंजी फैमिली सां मूंसां इहो थियो त मां त ॾाढी हैप्पी आहियां। उन्हनि हर वक़्तु, हर डिसीशन में, हर क़दम ते, हर मतिलबु विख में उन्हनि असांजो साथ ॾिनो। वालिदेन जो साथ हुजणु इलाही ज़रूरी हूंदो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा त उहे असांखे अंडरस्टैंड कंदा हुया। हथ की असांजे वालिदेन खे न आहे ख़बर ॿाहिरि मुल्कनि में छा थींदो आहे, हे हो। असां में थींदो छा आहे, पहिरियां खां ई वालिदेन खे ॿिया असांजा ख़ानदान वारा जेके हूंदा आहिनि न, छा चवां मां ख़ानदान वारनि खे, ख़ानदान का जो लफ़्ज़ आहे न की जिथे बि अची वञे मूंखे पसंदि ई न आहे। त ख़ानदान वारा जेके हूंदा आहिनि न इहे ॾाढा हो दोस्त यार हे हो। एनीवेज़ मां पंहिंजी फैमिली खे चयसि यार मां ॿाहिरि वेंदसि। मां ऐं कीअं वेंदो, मां पंहिंजे दोस्तनि सां घुमणु वेंदमि। उन्हनि चयो ठीकु आहे, यू कैन गो। आई सी यस लिटरली, मतिलबु श्योर। हो चए हुननि चयो हा तव्हांखे वञिणो आहे, तव्हां चाहियो था, तव्हांखे पाण जे मथां कॉन्फिडेंट आहे। मां चयो येस, आई एम ऑलवेज कॉन्फिडेंट। सर ही से यू कैन गो। त यार इन खां वधीक सुठी ॻाल्हि छा थी सघे। मां त फौरन पंहिंजो सूटकेस तयारु कयो, पंहिंजे दोस्तनि खे सभिनि खे कॉल कई। असां 4-5 छोकिरियूं हुयूंसीं, असां सभु हितां मूव कयो। एनीवे असां हुते 10-15 ॾींहं रहियासीं, घुमियासीं फिरियासीं, ॾाढी सुठी हर शइ थी वई। पोइ वरी असां वापसि आयासीं। मूंखां पोइ मुंहिंजी ॿी भेण, उन चयो हाणे मां बि वेंदमि। त उनखे बि ओड़ी तरीक़े सां परमिशन मिली, यू कैन गो। जीअं वियासीं तीअं वापसि आयासीं। त ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो ज़िंदगी जो। ऐं हाणे कोशिशि आहे असां सभिनि जी, मां तव्हांखे पहिरियां बि पंहिंजे प्रोग्राम में ॿुधाए चुकी आहियां, त असां सभिनि जी ही कोशिशि इहा आहे त असां हाणे सॼी फैमिली, अच्छा उन खां पोइ असां सॼो पाकिस्तान सां घुमी छॾियो आहे। इस्लामाबाद, लाहौर, पिंडी, मरी ऐं मुल्तान, नारायण, कागान, एसि ताईं सिर्फ़ु असां गर्ल्स, नथिंग। हिकिड़ो बि जेंट्स असां सां गॾु न हुयो। जेंट्स में असां ॿार हुया, जेके नंढा ॿार हूंदा आहिनि छोकिरा, उन्हनि में चई सघो था। बाक़ी असां सभु पाण में, असां 3 भेनरियूं, अम्मी नानी, असां 5 ॼणा। वञिणो आहे त वञिणो आहे। ऐं हाणे मां पंहिंजी भेण सां प्रोग्राम सेट करे रही हुयसि। मां चयमि यार हाणे वरी उहे गर्मियूं थियूं अचनि, तव्हां हलंदो मूंसां? मां हुन सां हिकिड़ी डिस्कस कई। हिकिड़ी कॉल आहे, पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे?
प्लीज़ वॉइस खे थोरो प्रॉपर कयो, फोन कॉल्स जी वॉइस खे प्रॉपर कयो। हेलो, हाँ हाँ, तव्हांजी आवाज़ अचे थी, तव्हां ॻाल्हायो, मूंखे आवाज़ अचे थी तव्हांजी, तव्हांजी आवाज़ अचे थी मूंखे, तव्हां ॻाल्हायो। तव्हांजी आवाज़ मूंखे अचे थी, तव्हां प्लीज़ ॻाल्हायो, तव्हांजी आवाज़ मूंखे अचे थी। ओके, कॉल डिस्कनेक्ट थी वई। एनीवे फ्रेंड्स, हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग आहे ऐं शहाणी ज़ात जिथे बि आहिनि, जेकी बि उन सॼी क़ौम आहे, असां शहाणी क़ौम खे इहो सॉन्ग मां पंहिंजे तरफ़ां, पंहिंजी टीम जी तरफ़ां डेडिकेट कयां थी। इंजॉय कयो इन सॉन्ग खे ऐं असां सां गॾु रहो। How about a freestyle session from here to Baghdad? Check it out because you know I'm coming in real fast. Woo! I got rhymes and beats and G, got the whole thing complete. Here, there's no sequel. मुंडी जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना, मुंडी जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालख थींदा, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालख थींदा। ओ सोत मामन जे कुले, सोत चाचन जे कुले, ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो, मोर थोटले राणा मोर थोटले, मोर थोटले राणा मोर थोटले। नथ जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना, नथ जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालख थींदा, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालख थींदा। ओ सोत मामन जे कुले, सोत चाचन जे कुले, ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो, मोर थोटले राणा मोर थोटले, मोर थोटले राणा मोर थोटले। Every day when you drive your car down Hollywood Sunset Boulevard, and when it goes pop, it goes equal. Check it out because here, there's no sequel. बाही जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना, बाही जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालख थींदा, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालख थींदा। ओ सोत मामन जे कुले, सोत चाचन മിഠിടി മിഠിടി നിன்ற പിരിയജേ, മിഠിടി മിഠിടി നിன்ற പിരിയജേ, പാസേ में कर या। वेलकम
वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे मां KTN जी ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो पिया, पर हाणे नथा थी सघो। इन जे करे त फ़ोन लाइन में थोरो मसइलो आहे, तव्हांजी कॉल्स अचनि थियूं पर कॉल लॻी नथी सघे, तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि थी नथी सघे। ऐं काफ़ी कोशिशि कयां थी तव्हां सां ॻाल्हियूं करण जे लाइ, तव्हां सां गुफ़्तगू करण जे लाइ, न तव्हांजी आवाज़ मूंखे प्रॉपर थी अचे, न मुंहिंजी आवाज़ तव्हां ताईं पुॼे थी। त प्रोग्राम खे ईअं ई पंहिंजी गुफ़्तगू में, पंहिंजी कचेरियुनि में, पंहिंजे खिल बुक जे मज़ाक में असां ईअं ई था हलायूं। ऐं जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि हिकिड़ी तव्हां सां, त ज़िंदगी में तव्हांखे पाण पंहिंजे लाइ, पंहिंजी लाइफ जे लाइ चांस पाण खे वठिणो पवंदो। जेसि ताईं तव्हां इहो ई सोचींदा रहंदो त असांखे इते ई रहणो आहे, इते ई सभु कुझु करिणो आहे, ऐं हुनजी यादि ईंदी, अम्मी जी यादि ईंदी, अबू जी यादि ईंदी, त ॾिसो ज़िंदगी में कुझु चवंदा न, कुझु असांखे हासिलु करण जे लाइ कुझु खोइणो पवंदो आहे। त कंहिं पंहिंजी ज़िंदगी खे सेट करण जे लाइ कुझु साल ज़िंदगी खे ॾियणा पवंदा। तव्हां खां बि ॾिसो कहिड़ी का बि शइ हासिलु करण जे लाइ वक़्तु त उहा हर शइ घुरंदी आहे। ऐं मां जेकॾहिं पंहिंजी बि तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां त जॾहिं मां हिन मीडिया में शुरू में आई हुयसि त मुंहिंजे लाइ इलाही मुश्किल हुयो हिन फील्ड में रहणु, ऐं मतिलबु कि पंहिंजे कम खे टाइम ॾियणु, ऐं काफ़ी वक़्तु तक़रीबन ॾींहं राति सॼी राति बि असां शूट कंदा हुआसीं। KTN जे ड्रामनि जी, KTN जे सॉन्ग जी, KTN जे सोलो प्लेस हूंदा हुआ, सोप सीरियल्स हूंदा हुआ, ऐं रातिनि जो बि ॾींहं में बि असां मतिलबु 24 आवर। कॾहिं त मूंसां इहो बि थियो हुयो, मां तव्हांखे लास्ट टाइम बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई, ॿिए ॾींहुं सुबुह जो ईद आहे, सुबुह जो तक़रीबन कोई 8-9 बजे 7-8 बजे मां घर पुॼी आहियां। सॼी चंड राति जेकी हूंदी आहे, सॼी चंड राति जो असां हिकिड़ो ड्रामो शूट कयोसीं जेको ईद वारे ॾींहुं हलणो हुयो। त उन में एडिटर्स असांजा माशाल्लाह KTN जे इलाही महिनती, सभु माण्हू महिनती आहिनि, ऐं उन्हनि पंहिंजी ईद जी वक़्त खे हिकिड़े हंधि करे उन शइ खे फोकस कयो ऐं उन्हनि प्ले कयो। ॾिसो महिनत, वक़्तु तव्हांजो फ्यूचर तव्हांजी महिनत घुरे थो, तव्हांजो वक़्तु घुरे थो। पंहिंजे कम सां प्यारु कंदो त तव्हांजो कमु बि पोइ तव्हां सां प्यारु कंदो, पोइ ॾिसो तव्हांजी जेकी कामयाबियूं आहिनि उहे तव्हांजा क़दम कीअं थियूं चुमनि। पर वक़्तु ॾियणो ज़रूरी आहे, ऐं आख़िरकार जॾहिं उहो वक़्तु हिकिड़ो अरसो असां ॾींदा रहियासीं पंहिंजे टाइम खे, पंहिंजे कम खे, त अॼु ॾिसो मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे, जेतिरो बि नालो आहे हेतिरो नालो आहे, नाले सां हर कोई सुञाणे थो। ऐं मां तव्हां सभिनी जी ख़िदमतनि में अॼु बि हाज़िर हूंदी आहियां। विच में वरी मां काफ़ी टाइम जो गैप वठी छॾियो, 4-5 साल जो, पर मूंखे कोई बि फ़र्क़ु न पियो, तॾहिं बि माण्हू मूंखे सुञाणनि पिया। हाणे बि मूंखे इलाही माण्हू सुञाणींदा आहिनि। त जॾहिं तव्हांजो हिकिड़ो नालो ठही वेंदो आहे, तव्हांजो हिकिड़ो लेवल ठही वेंदो आहे, तव्हां हिकिड़ी जॻह ते अची वेंदा आहियो, माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मां पंहिंजी हेतिरी एज में सभु कुझु, गाॾी मूं वटि पंहिंजी आहे, घर मूं वटि पंहिंजो आहे, हर शइ अलाह साईं मूंखे पंहिंजो ॾिनो आहे। ऐं इहो न आहे त मूंखे कंहिं ॾिनो आहे, नो, हे मां पंहिंजी महिनत सां, पंहिंजी कोशिशुनि सां हर शइ मां पंहिंजी ठाही आहे। ऐं मुंहिंजी पंहिंजी नेचर जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त मां इलाही चूज़ी आहियां। मतिलबु मां ख़र्च करण में थोरो जेको आहे न हथ खे छिके हलाईंदी आहियां। मूंखे ख़बर आहे पैसो कमाइणु केतिरो मुश्किल आहे, असांखे ख़बर आहे असां केतिरी महिनत कई आहे, केतिरी महिनतनि खां पोइ जेकी असां जॾहिं कुझु जमा कंदा हुआसीं, असांजी सैलरीज़ मिलंदी हुयूं, इलाही शयूं करण खां पोइ जेको आहे न असां अॼु हिन मुक़ाम ते आहियूं। ऐं मुंहिंजी कोई ज़िंदगी सॼी गुज़री न वई आहे, पर माशाल्लाह मुंहिंजी एज जा माण्हू, जेके मुंहिंजी एज जूं छोकिरियूं आहिनि, उन्हनि जो इहो ड्रीम हूंदो आहे त असांजो पंहिंजो घरु हुजे, पंहिंजी गाॾी हुजे, पंहिंजो हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी फ्यूचर ठहियलु हुजे, पंहिंजी हर शइ सेट हुजे। अल्हम्दुलिल्लाह मां चई सघां थी मुंहिंजी ज़िंदगी में सवाइ इबादतुनि जे कंहिं बि शइ जी कमी न आहे। मूंखे जेतिरो थी सघंदो आहे हाणे मां पंहिंजी नमाज़ खे टाइम ॾींदी आहियां, पंहिंजे घर में पंहिंजी फैमिली खे टाइम ॾींदी आहियां, ऐं कम जे टाइम ते मां तव्हांजे साम्हूं हाज़िर बि हूंदी आहियां। सोशल मीडिया ते ऑलवेज़ मां एक्टिव रहंदी आहियां, ऐं हर शइ हले पई। मुंहिंजो फेसबुक पेज बि हलनि था, मुंहिंजो पेज बि हले पियो, मुंहिंजो यूट्यूब चैनल बि हले थो मुंहिंजे नाले सां। ऐं जेको असांजा ॿिया जेके एप्स आहिनि मां उन्हनि ते बि एक्टिव रहंदी आहियां। तव्हांजे पंहिंजे ख़ूबसूरत चैनल KTN ते बि मां तव्हां सां गॾु लाइव हूंदी आहियां। त इहे शयूं बि हलनि थियूं। महिनत करण सां हिकिड़े दफ़ो तव्हांजो नालो ठही वेंदो, हर शइ जॾहिं सेट थी वेंदी, पोइ ॾिसजो तव्हांजी रोज़ी तव्हां वटि पाण हली ईंदी। एनीवे, ॻाल्हियूं कचेरियूं गुफ़्तगू खोड़ सारियूं आहिनि। हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग प्ले कयां थी, जेके हिन वक़्तु कॉल करे रहिया आहिनि, ऐं जंहिंजी कॉल नथी लॻे त हीउ सॉन्ग सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे लाइ आहे। हिन सॉन्ग खे एंजॉय कयो। आहे तात अखियुनि में, तुंहिंजी आहे तात अखियुनि में, रही पो तूं
रात अखिन में रही पो तू रात अखिन में दिल बर जे दीदार कराई 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 ॾाढी ईंदी रात अखिन में ॾाढी ईंदी रात अखिन में रही पो तू रात अखिन में रही पो तू रात अखिन में लफ्ज़ असांजा वह जीवींदा लफ्ज़ असांजा वह जीवींदा लफ्ज़ असांजा वह जीवींदा लफ्ज़ असांजा वह जीवींदा थींदी जो बरसात अखिन में थींदी जो बरसात अखिन में रही पो तू रात अखिन में रही पो तू रात अखिन में जे मन में रची मची थी फैज़ जे मन में रची मची थी फैज़ जे मन में रची मची थी फैज़ जे मन में रची मची थी घूरे विझ भल घात अखिन में घूरे विझ भल घात अखिन में रही पो तू रात अखिन में तुंहिंजी आहे तात अखिन में तुंहिंजी आहे तात अखिन में मिठड़ी मिठड़ी वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार्तिकेय KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में असां सां तव्हां जूं खोड़ सारियूं थी रहियूं आहिनि ॻाल्हियूं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो पिया वन सेकेंड मां तव्हांखे ॿुधायो हुयो असांजी कॉल लाइन में थोड़ी डिस्टर्बिंग आहे त इंशाल्लाह नेक्स्ट वीक मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी असांजी कॉल लाइन बिल्कुलु ठीकु थी वञे ऐं तव्हां सां मुंहिंजी खोड़ सारी गुफ़्तगू थी सघनि वन सेकेंड पंहिंजे प्रोग्राम जे लिंक मां तव्हांखे ॾेई थी छॾियां वन सेकेंड त असांजे प्रोग्राम में तव्हां कॉल करे पंहिंजे प्यारनि खे सॉन्ग डेडिकेट करे सघो था ऐं तव्हां पंहिंजी आवाज़ में बि असांखे सॉन्ग ॿुधाए सघो था पंहिंजे प्यारनि खे कोई ख़ूबसूरत मैसेज ॾेई सघो था असांजी खोड़ सारी गुफ़्तगू जेके खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी रहियूं हुयूं तव्हांजी महिनत ते तव्हांजे हौसले अफ़ज़ाई ते ऐं तव्हांखे पंहिंजी लाइफ में स्टेप खणण जी हिम्मत हुजणु घुरिजे त स्टेप जेसिताईं तव्हां पंहिंजे लाइफ में कोई डिसीशन कोई एम ऑफ लाइफ न ठाहींदव तेसि ताईं न थी सघंदो जॾहिं मां शुरू में आई हुयसि त मुंहिंजी बिल्कुलु बि थिंक न हुई मूंखे होस्टिंग जो हुयो उन वक़्तु पर उन वक़्तु होस्टिंग मूंखे कोन मिली मां ड्रामनि जी साइड ते हली वियसि ऐं जॾहिं ड्रामा खोड़ सारा थी विया त पोइ कुझु माण्हुनि कुझु डायरेक्टर्स मूंखे ऑब्ज़र्व कयो उन्हनि चयो न यार एक्टिंग मुंहिंजी ज़बरदस्त वेरी गुड वेरी नाइस उन में त मां आहियां ई एक्सपर्ट पर
जॾहिं उहा शइ मुंहिंजी कंप्लीट थी वई त पोइ काफ़ी सारनि माण्हुनि चयो त तव्हांखे हाणे होस्टिंग जी तरफ़ अचणु घुरिजे। इहो मुंहिंजो पंहिंजो ई लाइफ जो डिसीजन हुयो ऐं मां पंहिंजो ई डिसीजन हिकिड़ो एम मां हिकिड़ो सेट करे छॾियो त मूंखे यार सिर्फ़ु हाणे हिन लाइन ते हलणो आहे, इन खां हाणे मूंखे आउट न आहे थियणो, न मॉडलिंग करणी आहे, न मूंखे हाणे एक्टिंग करणी आहे, न मूंखे ड्रामा करणा आहिनि। मां हर शइ खे गैप ॾींदी रहियसि, मना कंदी रहियमि ऐं फाइनली जेकी मुंहिंजी थिंक हुई, जेको मुंहिंजो शौक़ु हुयो, जेकी मुंहिंजी थीम हुई, मां उन लाइन खे पकड़ियो ऐं हाणे उन ई सिर्फ़ु लाइन ते हलंदी आहियां। ऐं माशाल्लाह होस्टिंग में ई मुंहिंजो नालो हाणे एतिरो थी वियो आहे त सभु माण्हू एज़ अ होस्ट ई मूंखे सुञाणींदा आहिनि। पर कुझु माण्हुनि खे छा, बल्कि तक़रीबन सभिनीनि माण्हुनि खे इहो यादि आहे त मां इलाही ड्रामा कया आहिनि, इलाही गाना कया आहिनि, तव्हां हुन गाने में, तव्हां हुन गाने में। शुरू में जॾहिं मां KTN ते आई हुयसि त मुंहिंजा सॉन्ग ॾाढा ज़बरदस्त, ॾाढा सुठा ऐं इलाही पॉपुलर हलिया, त हर कोई गाने जे हिसाब सां मूंखे सुञाणींदो हुयो। हिकिड़ी मॉडल जी पंहिंजी सुञाण हूंदी आहे, हिकिड़ी पंहिंजी सोच हूंदी आहे, हुनजो हिकिड़ो पंहिंजो नालो, हिकिड़ी पंहिंजी सेटिंग ठाहे छॾींदी आहे। पर कहिड़ी बि फील्ड में तव्हां वञो था त तव्हां पंहिंजो एम ऑफ लाइफ खे जस्ट वन हिकिड़ो डिसीजन खणो त मूंखे सिर्फ़ु हिन लाइन ते हलणो आहे ऐं मूंखे इन में ई रहणो आहे। अच्छा, इन में छा आहे, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां इन में एड कंदी हलंदसि। ज़रूरी न आहे त जेको तव्हां सोचियो आहे तव्हां सां उहो ई सभु कुझु शयूं थियनि। जॾहिं असां फील्ड में कहिड़ी बि फील्ड में असां वेंदा आहियूं त असांजो सब्जेक्ट ॿियो हूंदो आहे, असांखे जॉब ॿिए क़िस्म जी मिली वेंदी आहे, पर उन में रहंदे कमु कंदे नेक्स्ट आख़िर कॾहिं न कॾहिं तव्हां उन शइ ते ज़रूरु अची वेंदो जंहिं शइ जो तव्हांखे शौक़ु आहे, जेको तव्हां करणु चाहियो था। ऐं अल्हम्दुलिल्लाह एतिरे टाइम में, एतिरे घटि वक़्त में मां पंहिंजी हिकिड़ी नंढी दुनिया बिल्कुलु सेट करे छॾी आहे, हर शइ ठाहे छॾी आहे। मुंहिंजी ज़िंदगी में, मुंहिंजी दुनिया में कंहिं बि शइ जी मतिलबु कमी न आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र एहसान आहे, अलाह साईं खोड़ कुर्ब आहिनि त मां पंहिंजी लाइफ में बिल्कुलु ख़ुशि आहियां, इलाही ख़ुशि आहियां। माशाल्लाह चई छॾियो प्लीज़, जेके बि हिन वक़्तु ॾिसो था। एनीवे, प्रोग्राम जी हिकिड़ी ॿी मां तव्हांखे लिंक ॾींदी हलां, तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त KTN एंटरटेनमेंट जो असांजो पेज आहे यूट्यूब ते वञी KTN एंटरटेनमेंट तव्हां लिखो, उते तव्हां असांजो पेज अची वेंदो ऐं जिथे मुंहिंजा क्लिप्स रखियल आहिनि, तव्हां सदफ़ भुट्टो लिखंदव, उते मुंहिंजा क्लिप्स अची वेंदा। उन जी कमेंट्स बॉक्स में तव्हांखे पंहिंजी शहर जो नालो लिखिणो आहे ऐं जेको बि तव्हांखे असांखे मैसेज ॾियणो आहे, तव्हांजी कॉल नथी लॻे त तव्हां उते मैसेज टाइप करे मूंखे सेंड करे छॾियो। मां सभिनी जा मैसेज ॾिसंदी आहियां, उहो इनशाला नेक्स्ट वीक मां उहो सॼो हिकिड़ो कागज़ ते सां उहो सॼा मैसेज मां लिखाईंदसि ऐं तव्हां सभिनी जा नाला मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदमि। त जेके बि हिते छोकिरियूं आहियो या छोकिरा आहियो, पंहिंजे लाइफ में अॻिते वधणु चाहियो था त सभ खां पहिरियां इहो ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट कयो ऐं उन टारगेट ते हलो। एनीवे, ॻाल्हियूं खोड़ सारियूं थी वियूं आहिनि ऐं जेकी मां तव्हांखे हिकिड़ी मुंहिंजी ॿी ॻाल्हि अधूरी रहिजी वई हुई त असां मूव करण जो जेको मां तव्हांखे हिकिड़ो सजेशन ॾियां थी। जेके बि माण्हू चवनि था, पर चवंदा आहिनि पाकिस्तान आहे, असांजे पाकिस्तान जहिड़ो सॼी दुनिया में को मुल्क न आहे। असांखे पंहिंजे मुल्क सां इलाही प्यार आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां हिते ई रहूं था, हिते ई असांजी फैमिलियूं आहिनि, असांजा वॾा हिते ई आहिनि, असां हितां जो ई खाऊं था, त असांखे पंहिंजे पाकिस्तान ते, पंहिंजे मुल्क ते नाज़ हुजणु घुरिजे ऐं आहे बि अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं 14 अगस्त ईंदी आहे त तव्हां सभिनि खे ख़बर आहे सॼो पाकिस्तान ई सम्झो ॿाहिरि निकितल हूंदो आहे ऐं हुजण बि घुरिजे। ऐं जहिड़े तरीक़े सां असां 14 अगस्त खे मल्हाईंदा आहियूं, नंढा वॾा ॿार, कपिड़ा इन में फेस ते कलर्स, त उन सां बि हिकिड़ो असांखे फील थींदो आहे, असांखे प्राउड हूंदो आहे। मूंखे त बिल्कुलु यकीनन 110% आहे पंहिंजे मुल्क ते प्राउड, त अल्हम्दुलिल्लाह असां पाकिस्तान सां आहियूं ऐं हुजण बि घुरिजे। त किथे बि जेकॾहिं कोई माण्हू सोचे थो त यार हिते मूंखे न रहणो ऐं मूंखे थोरो अॻिते निकिरणो आहे, त मां उन वालदेन खे इहो चवंदसि त तव्हां पंहिंजे ॿारनि खे प्लीज़ चांस ॾियो, उन्हनि जी हेल्प कयो, उन्हनि खे जी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो ऐं बजाए उनजी हिमत तोड़ण जे उन्हनि खे हिमत ॾियो, हौसला अफ़ज़ाई ॾियो। ॾिसो, जेसि ताईं चवंदा न इंसानु धक खाई सम्झंदो आहे त मां सही फ़ैसिलो कयो या ग़लति, कॾहिं सही फ़ैसिलनि में बि मतिलबु मोट थींदी आहे, पोइ ते इंसानु थी वेंदो आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू लॻो रहे हिकिड़े कम ते त उनखे कामयाबी ज़रूरु मिलंदी आहे। सॉन्ग प्यारा असांजी लाइन में आहिनि, उहे बि मां सॉन्ग ज़रूरु हलाईंदी रहंदसि ऐं जेके आहिनि असां तव्हां सां गॾु आहियूं 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहे। मां तव्हां सां गॾु खोड़ सारी गुफ़्तगू कंदी आहियां, खोड़ सारियूं कचेरियूं हूंदियूं आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। पंहिंजी ॻाल्हियुनि खे, पंहिंजी मस्ती मज़ाक़ कचेरियुनि खे अहिड़ी तरीक़े सां अॻिते बि कंटिन्यू कंदासीं। ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, ॾिसंदा रहो, केॾा न वञो। पर हाणे वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। खियड़ा चंद्र न जो यार, चंद्र न जो यार।
वेलकम बैक नाज़रीन। कीअं लॻो तव्हांखे हीउ ख़ूबसूरत ट्रैक यकीनन तव्हां हिन सॉन्ग खे एंजॉय कयो हूंदो ऐं बि असां जे जेके बि मोड सॉन्ग रखियल आहिनि मां उहे कोशिशि कंदसि 1 बाय 1 मां तव्हां वटि प्ले कंदी रहां, तव्हां सॉन्ग खे एंजॉय कंदा रहो। अच्छा, ॿी ॻाल्हि जेके कुझु छोकिरा ऐं छोकिरियूं जेके असांजे सिंध मां जेके आहिनि जेके न पढ़ी सघिया या उन्हनि खे पढ़ण जो शौक़ु न आहे, मां तव्हांखे हिकिड़ी छोकिरे जी स्टोरी ॿुधायां थी। उन जी ॿुधल आहे ऐं उन मूंखे चयो हुयो त तव्हां कॾहिं बि पंहिंजे प्रोग्राम में मुंहिंजी स्टोरी ज़रूरु शेयर कजो। त एजुकेशन हुजणु इलाही इम्पोर्टेंट आहे। मां चवंदी आहियां तालीम पढ़ो ज़रूरु, मतिलबु जेसिताईं तव्हां वटि तालीम न हूंदी मां चवंदसि तव्हां पंहिंजी लाइफ मां 50% हाफ आहियो, मतिलबु कोई तव्हांजी वैल्यू न आहे हिन दुनिया में। तालीम हुजणु ज़रूरी आहे। तालीम तव्हांखे तहज़ीब ऐं तमीज़ सेखारींदी आहे, नंढे वॾे सां ॻाल्हाइण जो इख़लाक़ सेखारींदी आहे। तव्हांखे मतिलबु भले तव्हां 5 क्लास पढ़िया आहिनि पर तव्हांजे उन 5 क्लासनि मां बि तव्हां कुझु हासिलु करे छॾियो आहे न, तमीज़ सिखी वरिती आहे त तव्हां सम्झो पोइ बेस्ट आहियो। तालीम ज़रूरी बि आहे पर जेके असांजा दोस्त न पढ़ी सघिया आहिनि ऐं उन जी स्टोरी आहे। उन हिकिड़ी हजाम जो कमु सिखियो हिते, ठीकु आहे, ऐं उन चयो मूंखे पाण त मूंखे फील थियो त मां हाणे अॻिते न पढ़ंदमि, मतिलबु मूंखे न आहे पढ़णो। जेके असांजा अक्सर छोकिरा कंदा आहिनि, ज़िदी थी वेंदा आहिनि ॿार, असांजा न आहिनि पढ़ंदा। पर तव्हां इहो ॾिसो जेके वॾनि जा ॿार हूंदा आहिनि, जेके अमीर तरीन माण्हुनि जा ॿार हूंदा आहिनि, छा उन्हनि जे अंदरि बि इहा ई ज़िद हूंदी आहे? उहे बि चवंदा आहिनि असांखे न आहे पढ़णो पर उहे तॾहिं बि पढ़ंदा आहिनि। इहा असांजे वॾनि जी कोताहिती हूंदी आहे त असांजा घर जा जॾहिं छोकिरा या छोकिरियूं ज़िद कंदियूं आहिनि त असांखे न आहे पढ़णो, असांखे कमु करिणो आहे, त असां छा ॿ रुपया हासिलु करण जे चकर में असां उनखे कंहिं न कंहिं कम में लॻाए छॾींदा आहियूं। चलो ठीकु आहे, तव्हां पंचर जी शॉप ते लॻी वञो, कंहिं राशन जी दुकान ते बीही रहो, कंहिं होटल ते बीही रहो। इहो तव्हां इलाही वॾो उन ॿार जो नुक़सानु कंदा आहियो। उन वक़्तु ओतिरी ई सख़्ती उन जे मथां करे, डबल टिबल सख़्ती करे तव्हां उनखे सिर्फ़ु पढ़ायो। एजुकेशन मुंहिंजी नज़र में फस्ट आहे। पर जेके हिन वक़्तु पढ़ी न सघिया आहिनि ऐं पढ़ियल न आहिनि, पोइ उहे छा सोचींदा आहिनि असां ॿाहिरि कीअं वेंदासीं, कीअं वञी कमाईंदासीं, कीअं थींदो, असांखे त ॻाल्हाइण ई न ईंदो आहे, असांखे त पढ़ण ई न ईंदो आहे। त इहो को प्रॉब्लम न आहे, इहो सम्झो बिल्कुलु ज़ीरो। तव्हांजो इहा ॻाल्हि जेकॾहिं जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसनि था त तव्हांजी इहो ख़ौफ़ बि मां ज़ीरो करे छॾियां, कुझु बि न अचे, तव्हां बिल्कुलु ज़ीरो आहियो, कुझु बि नथो अचे। एनीवे उन हजाम जी ॻाल्हि थी कयां, तव्हां तॾहिं बि मूव करे सघो था जेकॾहिं तव्हांजे अंदरि टैलेंट आहे, तव्हां सम्झो था, तव्हांजे अंदरि एतिरो हौसलो आहे त तव्हां सभु कुझु करे सघो था, तव्हां निकिरी सघो था हितां, ठीकु आहे। उन चयो त मूंखे लॻे पियो त मूंखे पढ़ण जो शौक़ु न आहे, मां पंहिंजे घर वारनि सां ज़िद कयमि त मूंखे ॿाहिरि वञी कमाइणो आहे। पर तव्हां ॿाहिरि कीअं वेंदो? तव्हां 5 दर्जा पढ़िया आहिनि, तव्हांखे माण्हुनि जी ख़बर न आहे, तव्हां अञा इलाही नंढा आहियो, 17-18 साल जो छोकिरो, मतिलबु उन जी इहा ॻाल्हि आहे। एनीवे हुन मूव कयो, हुनजे घर वारनि हुन इलाही ज़िद कई, पंहिंजी ओड़ी जहिड़े तरीक़े सां ज़िद करे हुन पंहिंजी एजुकेशन ख़तमु कई, ओड़ी तरीक़े सां ज़िद करे हुन पाकिस्तान मां मूव कयो आउट ऑफ कंट्री। जॾहिं उहो ॿाहिरि वियो त शुरू में हुन बि उन इहा ई ॻाल्हि कई त 3-4 महीना मां जिथे वियसि, जिथे मूंखे जॉब मिली, जॉब इहो न त हितां हुनखे कंहिं घुराए हो, ओॾे वञी हुन अप्लाई करणु शुरू कयो, जॻह जॻह ते वञी। मूंखे हर सलून ते वञी हुन अप्लाई कयो त मूंखे हे कमु ईंदो आहे, मूंखे रखो। एनीवे किथां न किथां हुनखे कॉल अची वई ऐं उहो उते हायर थी वियो। जॾहिं उहो हायर थी वियो त हुन पंहिंजो कमु स्टार्ट कयो। हुनजो कमु उतां जे माण्हुनि खे ॾाढो पसंदि आयो, जेके ॿिया ॿाहिरां हुया माण्हू हुया, उन्हनि खे ॾाढो सुठो लॻो। हुननि उनखे त रखी छॾियो ऐं उनजी जॉब फाइनली थी वई। हाणे उहो उन सलून जो उतां जो ऑनर आहे। मतिलबु हुन एतिरी महिनत कई, 3-4-5 साल हुन उते लगातार टाइम लॻायो, अॼु उहो उतां जो ऑनर आहे। मतिलबु हो सॼो सभु शयूं हुनजे हथ में अची वियूं आहिनि। हो न हूंदो त शॉप कोन खुलंदी, हो हूंदो त हर शइ थींदी। ऐं हो पंहिंजे टाइम जो पंचो लाइ हुन छा कयो, पंहिंजे कम सां महिनत कई। पर हाणे उहो चवंदो आहे मूं वटि सभु कुझु आहे, हर शइ आहे, पैसो बि आहे, मां ॿाहिरि बि वेठो आहियां, पाकिस्तान हाणे वापसि न ईंदमि, मां हिते सेट आहियां। पर हाणे उहो चवंदो आहे त एजुकेशन ज़रूरी आहे, पढ़णु मूंखे घुरिजे आहे, पर मां न पढ़ियसि, पर हाणे मूंखे हिते तालीम जी इलाही ज़रूरत पवे थी। एनीवे ॻाल्हियूं थी वियूं आहिनि त मुंहिंजो तव्हां सभिनी जे लाइ मैसेज इहो ई आहे त जेकॾहिं तव्हांजे अंदरि गट्स आहे, तव्हांजे अंदरि उहे पावर्स आहिनि, तव्हां मूव करणु चाहियो था, कंहिं शइ जी तरफ़ हलणु चाहियो था, वधणु चाहियो था, त उहा तव्हांजे अंदरि ई उहा हिमत आहे, उहो तव्हां पाण ई करे सघो था पंहिंजो फ्यूचर ठाहिण जे लाइ। ॻाल्हियूं खोड़ सारियूं थी वियूं आहिनि, प्रोग्राम जो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इनशाला नेक्स्ट वीक वरी मां तव्हां सां गॾु हाज़िर हूंदसि, जंहिंमें मां तव्हांजी कॉल्स बि शामिलु कंदसि, तव्हां सां कचेरी बि खोड़ सारी थींदी, खोड़ सारा प्यारा अञा बि वधीक सॉन्ग बि शामिलु कंदासीं। ऐं एनीवे ॻाल्हियूं थी वियूं, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुची बि वियो आहे। पंहिंजो घर वारनि जो, पंहिंजे प्यारनि जो, जेके तव्हांजा वॾा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि सां खोड़ सारो प्यार कयो। पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे रखिजो पंहिंजी दुआउनि में हमेशह यादि। ऐं ही लास्ट में हिकिड़ो सॉन्ग जंहिंजी कॉल न लॻी सघी आहे, जेकी कोशिशि मुसलसल कनि पिया, हीउ सॉन्ग मां उन्हनि खे डेडिकेट कयां थी। एंड अल्लाह हाफ़िज़, गुड नाइट, टेक केयर।
पाए सोन जूं चूड़ियूं, ओ पाए सोन जूं चूड़ियूं, पाए सोन जूं